मेहर समाजी तनसीम बस्ती पारा मेहर जे हासिल खोसो स्कूल में सकाफती दिहाड़ो मल्हायो पियो। तकरीब में समाजी तनसीम जे अगवाणन मैडम शोहरत खातून, रिजवाना फातिमा, तालीम खाते जे सुपरवाइज़र बदरुद्दीन तुनियो, नादिर खोसो समेत मुख्तलिफ स्कूल जे शागिर्दनी शागिर्दियाणन शिरकत कई। उन मौके ते सकाफती दिहाड़े के हवाले सां स्कूल जे शागिर्दियाणन नात, गीत, टेबलोज़ ऐं तकरीरूं पेश कयूं, जॾहिं त क़ौमी गीतन ते टेबलोज़ पेश करे क़ौमी गीतन ते रक़्स पिणु कयो वियो। तकरीब खे ख़िताब कंदे मैडम शोहरत खातून, बदरुद्दीन तुनियो, रिजवानी फातिमा, नादिर खोसो ऐं ॿियनि चयो त सकाफ़त तालीम सां आहे। असांजी तनसीम पारां मुख़्तलिफ़ ॻोठनि में तालीम खे उजागर करण लाइ तालीमी इदारा हलाए रहिया आहियूं त जीअं नियाणियूं तालीम पिराए सघनि। तालीम सां ई सकाफ़त उजागर थी सघे थी। सिंध जूं शानदार रिवायतूं आलमी सतह ते उजागर थियणु खपनि। तकरीब खे अब्दुल्ला फराज़ सोढर, मिस ताहिरा, मिस नुसरत ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो, जॾहिं त शागिर्दियाणनि ऐं शागिर्दनि नुसरत, महविश, बुशरा ब्रोही, जान मोहम्मद, रोज़ीना, सना, कायनात, सनम ऐं ॿियनि टिबला, ख़ाका, नात ऐं गीत पिणु पेश कया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची